औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। प्यारा दोस्तों साथियों, एक नव कहानी तव्हांजे ख़िदमत में पेश ख़िदमत आहे। दोस्तों ही कहानी आहे जहिड़ो राज तेड़ो बाग। अदा हिकिड़ो हो बादशाह त पण अलाह आहे पर कूड़ी दुनिया जो बादशाह हो। उन बादशाह ख्वाब लधो संदसि सुम्हण वारे कोठे में हिकु लुंबड़ी पई फतके। सुबुह जो बादशाह सभिनि अमीरनि वज़ीरनि ऐं नजूमनि खे उन ख्वाब जो ताबीर करायो, मगर कंहिं बेड़ी ॻाल्हि कान ॿुधाई जो बादशाह खे संदसि दिलि सां लॻे। तंहिं करे सॼे बादशाही में पढ़ो ॾियारईं जेको माण्हू उन ख्वाब जो ताबीर ॿुधाईंदो, मूंखे मुंहिंजे ख्वाब जो ताबीर ॿुधाईंदो, तंहिंखे वॾा इनाम कराम ॾेई ख़ुशि कंदुसि। उन पढ़े घुमाईंदे बि घणो वक़्तु गुज़री वियो, पर को माण्हू ख्वाब ताबीर करण लाइ बादशाह वटि हाज़ुर कोन थियो। उहा ख़बर हलंदे हलंदे सभिनि शहरनि ऐं ॻोठनि में पकिड़िजी हुई। हिकिड़े नमूने जो ख्वाब जो ताबीर करण लाइ को माण्हू तयारु कोन्हे। उहा ख़बर ॿुधी आख़िर हिकिड़ी कुड़मी तवकल करे ख्वाब जो तामीर करण लाइ पंहिंजे ॻोठां रवानो थियो। खेसि जबल जे हिकु रस्ते तां लंघणो हो, छो त ॿी का बि वाट कोन्हे। कुड़मी जीअं उन रस्ते वटि पहुतो त ॾिसे हिकिड़ो वासिंग नांग संदसि रस्तो रोके वेठो आहे। नांग खे चयो, ना मूंखे वाट ॾे जो बादशाह वटि संदसि ख्वाब जो ताबीर करण लाइ वञणो अथमि। नांग चयसि अड़े कुड़मी, बादशाह खे बि वॾा नजूमी पूरो जवाबु न ॾेई सघिया आहिनि, सो तूं वरी कीअं ॿुधाईंदे? हा बाक़ी जेकॾहिं तूं चवंदे त आउं तोखे ख्वाब जो ताबीर ॿुधायां, पर हिकिड़ो शर्त आहे। शर्त इहो आहे, तोखे जेको इनाम बादशाह खां मिलियो तंहिं मां अधु मूंखे ज़रूरु ॾींदे। तॾहिं कुड़मी चयसि ए नांग, शर्त क़बूल आहे, तूं ख्वाब जो ताबीर ॿुधा, मां तोखे बेशक इनाम जो अधु ॾींदुसि। तंहिं ते नांग खेसि ख्वाब जो ताबीर ॿुधाई पंहिंजो गस वठी वेंदो रहियो। नांग जी वञण खां पोइ सिधो बादशाह जे दरबार में आयो ऐं खेसि चयईं, साईं अव्हां जे ख्वाब जो ताबीर ॿुधाइण लाइ हाज़ुर थियो आहियां, जे इजाज़त हुजे त बयानु कयां। बादशाह जी इजाज़त मिलण बाद कुड़मी चवणु लॻो, बादशाह सलामत, तव्हां ख्वाब में लूंबड़ी ॾिठी आहे। लूंबड़ी हिकु दगाबाज़ बुज़दिल मकार जानवर आहे, तंहिं करे तव्हांखे सम्झणु घुरिजे रैयत में बादशाही में दगाबाज़ी, फ़रेबी ऐं मकारी ऐं रियाकारी वधी वई आहे। जेकॾहिं उहा बंदि कोन थियो त पोइ अव्हां जे बादशाही खे वॾो नुक़सानु पहुचंदो। बादशाह खे कुड़मी जो ताबीर दिलि सां लॻण करे तंहिं करे खेसि घणा इनाम कराम ॾेई ख़ुशि करे ॻोठु वापसि रवानो कयईंसि ऐं पाण बादशाह खे सुधारण जी कोशिशि करणु लॻो। कुड़मी जॾहिं वापसि मोटी आयो त वाट ते खेसि ख़्यालु आयो, छो न ॿियो को रस्तो वठी वठां, ॿिए हंधा फिरी घर वञा, न त नांग खे अधु हिसो ॾियणो पवंदो। उहो ख़्यालु करे ॿिए हंधा कुड़मी फिरी घर पहुतो। थोरे घणे ॾींहंनि बादशाह वरी ख्वाब ॾिठईं संदसि महिलात में हिकु उघाड़ी तरार पई लटके। सुबुह जो बादशाह यकदमि उन कुड़मी ॾांहुं माण्हू मोकिलियो। कुड़मी जॾहिं बादशाह जा सॾु ॿुधो तॾहिं दिलि में चयईं त हाणे था पोल पधरा थियनि। अॻे दफ़े वीचारे नांग वार कई, उन सां बि कोन रहियमि, पर ख़ैर वरी बि उहा वाट वठी थो वञा, मन नांग मिली वञे। उहा ख़्यालु करे जंहिं वाट ते अॻे नांग गॾियो हुअसि उहा वाट वठी घर खां रवानो थियो। जॾहिं लक वटि पहुतो तॾहिं ॾिठईं नांग त आहे कोन, बाक़ी संदसि गी साटियूं बीठियूं आहिनि। पोते बि नांग खे सॾु करणु लॻो त नांग यकदमि सॾु ॿुधी यकदमि निकिरी आयो ऐं कुड़मी खे चयईं, वाह अड़े कौलनि जा कूड़ा यार, इनाम त कोन ॾिनई पर मुंहुं बि कोन ॾेखारी। ख़ैर ॿुधा हाणे वरी कहिड़ो कमु अथई? कुड़मी निमाणो थी बादशाह जी ताज़ी ख्वाब जो हक़ीक़त ॿुधायसि। नांग चयसि आउं तोखे ख्वाब जो ताबीर ॿुधाईंदुसि, पर हिन शर्त ते, हिन भारे जो मिलियल इनाम जो अधु हिसो ज़रूरु ॾींदे। जेकॾहिं कुड़मी हाओ कई तॾहिं नांग खेसि वरी बि ताबीर ॿुधायो। जंहिं खां पोइ कुड़मी मालात ॾांहुं रवानो थियो। बादशाह वटि पहुची कुड़मी खेसि चयुसि, जींदा क़िबला, बादशाह सलामत, तरार जो कमु आहे खूनरेज़ी। अव्हां जी बादशाहियत में खूनरेज़ी वधी वई आहे। अव्हां जा दुश्मन अव्हां जे पोयां उघाड़ी तरार खयों पिया फिरनि। अव्हां बि यकदमि तरार जे ज़ोर से अहिड़नि दुश्मन जो सर क़लम करे छॾियो
न त उन मां तव्हांखे वॾो नुक़सान पहुचंदो। बादशाह खे कुड़मी जी इहा ॻाल्हि दिलि सां लॻी, सो खेसि वरी बि इनाम कराम ॾेई ॾिनई ऐं हिकु तरार बि तोहफ़ो करे ॾिनईसि। कुड़मी ख़ुशि थींदो घर ॾांहुं मोटियो, पर वाट ते वरी बची दिलि में बेईमानी पैदा थियसि। चवणु लॻो, दिलि में ख़्यालु कई नांग खे अधु हिसो छो ॾियां। जेकॾहिं नांग घणी घणी कंदो त हणी तरार ॿ टुकुर करे छॾींदोमांसि। जॾहिं उहो नांग वारे लक वटि पहुतो त ॾिसी ताओ ॿिली नांग रस्तो रोके वेठो आहे। कुड़मी नका कई हुम नका तुम, थका जो तरार कराईंसि। नांग खे तरार कई त नांग जे पुछ में वञी लॻी ऐं नांग वीचारो यकदमि ॿिर में वञी लिकी वियो। पोइ ही हमरा ख़ुशि थींदो अची वरी बालम थी घर पहुतो ऐं ॾाढो ऐश इशरत सां ज़िंदगी गुज़ारण लॻो। कुझु ॾींहनि खां पोइ वरी बादशाह को ख्वाब लधो। हिन कुड़मी ॾांहुं माण्हू मोकिलियईं। बादशाह कुड़मी ॾांहुं माण्हू मोकिलियईं, तॾहिं हिन जूं ॿत वयूं छब वयूं, छो त खेसि पंहिंजे पिरकारनि जी ख़बर हुई। हिन खे पंहिंजे पिरकारनि जी ख़बर हुई त ॼाणा कुझु बि कोन थो। हरू भरू अची हिन अकाबरी में अड़ियो आहियां, सो अची ॻणती में पियो, अची परेशानी में पियो त हाणे छा कयां। नेठि ख्वार थी वरी बि नांग वटि पहुची अची सॾु करणु लॻुसि। घणनि सॾनि खां पोइ नांग ॿिर मां निकितो ऐं कुड़मी खे चयईं त ए फरेबी मकार ऐं खूनी, तूं मुंहिंजे एहसाननि जो बदिलो वाह जो ॾिनो आहे, हाणे वरी छो आयो आहीं। कुड़मी तमामु घणियूं मिंथां कयसि, चयसि भलाई करे कयल ख़ैतान जी माफ़ी ॾे, अञा बि हिकिड़े ख्वाब जो ताबीर ॿुधा, न त मुफ़्त में मारिजी वेंदुसि। तंहिं ते नांग चयसि, चङो तोखे ख्वाब जो ताबीर ॿुधायां थो, पर हिन दफ़े वाइदो कर त हिन इनाम जो अधु हिसो ज़रूरु ॾींदे। कुड़मी हाओ कई ऐं वरी बि ख्वाब जो ताबीर ॿुधी बादशाह ॾांहुं रवानो थियो। बादशाह वटि पहुची कुड़मी खेसि ॿुधायसि, बादशाह सलामत, अवां ख्वाब में ढगी ॾिठी आहे। तव्हां गूंगी ढगी वारी पहाको त ॿुधो हूंदो, सो हाणे तव्हांखे बि सम्झणु घुरिजे तव्हांजी रैयत हाणे गऊं वांगुरु निवाणी थी चुकी आहे, तंहिं करे हाणे तव्हांखे को बि लोॾो कोन्हे। उहो ॿुधी कुड़मी जो जवाबु ॿुधी बादशाह ॾाढो ख़ुशि थियो ऐं वरी बि खेसि घणो ई इनाम अकराम ऐं सूकड़ियूं पाकड़ियूं ॾेई वापसि कयईं। कुड़मी हिन दफ़े इनाम वठी सिधो नांग वटि आयो ऐं समूरे मिलियल इनाम अची संदसि अॻियां हाज़ुर कयईं। तंहिं ते नांग चयसि, आऊं हिन इनाम जो बुखियो को बि कोन आहियां, न को मूंखे हिन जी ज़रूरत आहे। मूं त रुॻो तुंहिंजो आज़मीदो थी वरितोसि, पर हुन में तुंहिंजो को बि ॾोह कोन्हे, छो त मुल्की हालातनि जो असरु रैयत ते पवंदो आहे। पहिरें दफ़े मुल्क में फरेब, दगा ऐं मकर लॻो पियो हो, तूं बि मूंसां मकर करे हली वहीं। ॿिए दफ़े जॾहिं मुल्क में फ़साद खूनरेज़ी पई हली, तूं बि अहिड़ो ई पेर भरियो जो मुंहिंजे मारण लाइ संभरो ठही आहीं। पर हिन दफ़े जॾहिं मुल्क में अमन अमान थी वियो त तूं बि ॾिस कीअं न हिते पाणी आयो ऐं इनाम ॾियणु। ॿुधो कोन अथई, जहिड़ो राज तहिड़ो बाग़, जहिड़ो राजा तहिड़ी प्रजा। पोइ त ॿई हिक ॿिए खां मोकिलाए पंहिंजे पंहिंजे वाट रवाना थिया, पर हाणे हिन ॿिन्हिनि जी यारी बि पकी थी वई। दोस्तों, उमेद कयां थो त हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो, चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। दोस्तों, मिलंदासीं नई वीडियो में, हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।